अस्सलाम वालेकुम दोस्तों टिंडो केसर रोड ते हुआसीं हिते ॾिठोसीं त आबादकार पंहिंजे अंबनि खे महले जो स्प्रे पिया कनि। ठीकु आहे, हाणे अंबनि में बीमारी ॾिसो, ही खरबूक तव्हांखे ॾिसण में अचे पियो, माल फॉर्मेशन। उन खां अलावा अंबनि ते मैले जो तमामु घणो अटैक आहे। अंबनि जी मार्केटिंग, अंबनि खे संभालण, या जेकॾहिं मिसाल हींअर जेका मौसम लॻी पई आहे, मौसमियात जी तब्दीली जा असर ॾाढो हिकिड़ो महिनत वारो आहे। ही चवनि था त असां जेको आहे हिन ते स्प्रे कयूं पिया, पोइ हाणे स्प्रे मैले खां कनि पिया या को पोटाश जो स्प्रे कनि पिया। इहा ॻाल्हि हाणे उन्हनि खां पुछा करणी पवंदी। हीअ हमरा तव्हांजे साम्हूं आहे ऐं ही बि हमरा स्प्रे करे पियो थो। हर फसल ते, चाहे उहे फ्रूट्स हुजनि, चाहे वेजिटेबल्स हुजनि, चाहे असांजो सीरियल क्रॉप्स हुजनि, मतिलबु जेके अनाज वारा फसल हुजनि, या असांजा फाइबर क्रॉप्स हुजनि, काटन थी वियो, इन्हनि ते जेको आहे तमामु घणो जेको आहे असांजी महिनत जी ज़रूरत आहे। महिनत न कंदासीं कंहिं बि फसल मां अॼुकल्ह असां फ़ाइदो नथा कढी सघूं। सो हींअर ॾिसो, जेकॾहिं तव्हां हिननि ते ॾिसंदो त हिननि ते ही जेको मसइलो अचे थो, माना क्वालिटी ते तमामु घणो धकु थो लॻे। ही ॾिसो, मिसाल नंढियूं अंबड़ियूं थी वियूं आहिनि, इन्हनि ते माना इहे असांजे कम जूं कोन्हनि। ही कुझु वॾियूं आहिनि, उन्हनि ते बि दाग वग़ैरह थियनि था, जेको असां माना सुपर सिंधड़ी चवंदा आहियूं, सुपर क्वालिटी जो अंबु हूंदो आहे असांजो। उन हिसाब सां असांखे जेको आहे ॾाढो हिकिड़ो महिनत करणी पवंदी एक्सपोर्ट क्वालिटी जो जेको आहे असांजे फसलनि ते। हिकिड़नि आबादकारनि असांखां पुछा कई त साईं, असां जेको आहे पाणी कॾहिं ॾियूं। ॾिसो, असांखे एतिरी इंफॉर्मेशन कोन्हे, पर असां तव्हांखे हिकिड़ी प्लेटफॉर्म मुहैया कयूं था त तव्हां असांखे ॿुधाईंदा कयो त तव्हांजा तजुर्बा इन्हनि माना फसलुनि ते कीअं आहिनि। मिसाल अंबु आहे त अंब ते तव्हां पाणी कॾहिं था ॾियो, उन्हनि ते स्प्रे कहिड़ा था करायो, उन्हनि खे फर्टिलाइज़र कहिड़ा था ॾियो, उन्हनि खे जेको आहे उन्हनि जी हिफ़ाज़त कीअं था कयो, उन्हनि ते डिज़ीज़ कहिड़ियूं थियूं अचनि। इहे सभु शयूं तव्हां असांखे ॿुधाईंदा कयो। असां कुझु जेका ॼाण हूंदी असां तव्हां सां शेयर कंदासीं, कुझु ॼाण तव्हां असां सां शेयर कंदो त असांखे जेको आहे इन सां इंफॉर्मेशन मिलंदी, सिंध जे आबादकारनि जी रहनुमाई थींदी। सो पाणी जे हवाले सां मां अॼु ॾिठो आहे त हीउ हिकिड़ो बाग़ आहे, इन जी अपोज़िट साइड जेको आहे, हिन साइड ते बिल्कुलु जेको आहे इन बाग़ खे पाणी ॾिनल आहे न। माना हिन कंडीशन में जेकॾहिं हीअ जेके तव्हांखे अंबड़ियूं मां ॾेखारियूं आहिनि, जेको हिन में फ्रूट लॻल आहे, त इन कंडीशन में पाण हिन खे पाणी ॾेई था छॾियूं। ऐं मूंखे हिकिड़ी ॾाढी हिकिड़नि आबादकारनि जी ॻाल्हि वणी त हेठां छा कंदा आहिनि, जॾहिं बि असांजो मतिलबु ॿूटो, हाणे हिन में ॾिसो हिकिड़ी उहा ॻाल्हि तव्हां सां बाद में कयूं था। हिन में ॾिसो असांजो ही वेस्टेज केतिरो थो थिए। अलाह पाक रहम करे, हिन में जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त हिन में तमामु घणो जेको आहे अंबड़ियूं छणनि थियूं। इहो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। ठीकु आहे, माना असां जेकॾहिं तुर्त उपाउ न वठंदासीं, असां जेकॾहिं मिसाल सही तरीक़े सां पंहिंजे फसलनि जी, पंहिंजे बाग़नि जी हिफ़ाज़त न कंदासीं त इहो नुक़सानु थींदो। अञा जेकॾहिं मिसाल तूफ़ान ईंदा, ख़ुदा न ख़ास्ता बारिशूं ईंदियूं, उन्हनि सां असांजे अंबनि जे वणनि खे, अंबनि जे फसलुनि खे तमामु घणो नुक़सानु आहे। इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखंदासीं। हिकिड़ा आबादकार छा कंदा आहिनि, हिननि में जे हेठां केले जूं जेको माना वेस्टेज थींदो आहे, केले जी खल थींदी आहे, या केले जो जेको असां वेस्ट प्रोडक्ट कढंदा आहियूं, मिसाल जेको करे छॾींदा आहियूं, त उहे हेठां विछाईंदा आहिनि। त पाणी जीअं ईंदो आहे त हिकिड़ो त माना हिकिड़ो पोटाश ज़मीन खे मिलंदो आहे। ॿियो छा थींदो आहे त उहो नरम हूंदो आहे। जॾहिं असां हिन जी पटाई वग़ैरह कंदा आहियूं त उन ते जेकॾहिं असांजो अंब वग़ैरह किरंदो त उहो जेको आहे दागी कोन्ह थींदो, धकी कोन्ह थींदो, उहो असांजो सही हूंदो। इहो बि हिकिड़ी सुठी सोच आहे त तव्हां हिननि जे हेठां केलो या का पलाल वग़ैरह विछाए छॾींदो त उनखे पाणी वग़ैरह हूंदो त नरम हूंदो, त असांजो जेको आहे ज़्यान घटि थींदो। तव्हां असांजे वीडियोज़ मां केतिरो था सिखो, या असांजी रहनुमाई तव्हांखे कीअं थी लॻे, पंहिंजा कमेंट्स, पंहिंजा आइडिया ज़रूरु ॾींदा कयो। वीडियो इन नियत सां शेयर कंदा कयो त असांजे सिंध जे आबादकारनि जी रहनुमाई थिए। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम।